कराची के इलाके मेहरान टाउन में थियल पुलिस मुकाबलो कूड़ो निकतो है। मुकाबले में मुलविस चईन पुलिस एहलकारन के गिरफ्तार किया वियो है। एसएसपी कुरंकी की हिदायत ते कूड़े मुकाबले में मुलविस चईन एहलकारन के गिरफ्तार किया वियो। एसएसपी कुरंकी जो चवण है त मुकाबले में मारिजी वियल शहरी डोहारी न हुयो। पुलिस जो चवण है त वाक़े में मुलविस एहलकारन के मुअत्तल करे गिरफ्तार किया वियो है। जवाबदारन खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। बे पासे केस में जांच के हवाले से हिन वक्त ताईं कहिड़ी अग भराई न थी सघी आहे। इन हवाले से निजाम भुट्टो इन वक्त लाइन ते मौजूद है। जी निजाम, क्या तफसील है? जी कल कोरंगी के इलाके मेहरान टाउन में पुलिस के मुबैना मुकाबले में एक नौजवान वासिफ रियाज मारी वो हो, जंहिंजो लाश रात देर से जिना अस्पताल में पोस्टमार्टम बाद वासन हवाले किया हो, जेको अज असर की नमाज का जनाज़े में नमाज पढ़ी उनकी तस्दीम कई वेंदी। वासन जो चवण है तो उनजो नौजवान केनवुड कंपनी खानी कंपनी आहे केनवुड में मुलाज़मत कंदो हो ऐं वो सुबुह जो मेहरान टाउन मां चिंचीअ ते वेंदो हो ऐं गुदाम चोरंगे था हुनखे कंपनी जी गाॾी कंदी हुई ऐं हू वापसी में कंपनी जी गाॾी हुनखे गुदाम चोरंगे ते छॾींदी हुई, जितां हू चिंचीअ ते मेहरान टाउन घर ईंदो हो। मामूल मूजिबि गुज़िरियल राति जीअं हू चिंचीअ तां लथो ऐं पंहिंजे घर जी घिटीअ तरफ़ रवानो थियो त पुलिस एहलकारन की गोली खेस लगी, जंहिंजे नतीजे में हू मारिजी वियो। मुंहिंजो चवण आहे त हू हिकु बेगुनाह नौजवान हो। ॿिए तरफ़ पुलिस जो चवण आहे त गश्त कंदड़ पुलिस एहलकार गाॾी वन टू फाइव गाॾी पासे खां बीहारे ऐं पाण रोड जे ॿिए तरफ़ बीठा हुआ, जेके मोटरसाइकिल सवार हथियारबंद उनजी मोटरसाइकिल काए रहिया हुआ। आवाज़ ॾियण ते हुननि पुलिस एहलकारनि ते फायर कया। जवाबी फायरिंग में जेके जवाबदार हुआ उहे फरार थी विया। पुलिस जो चवण आहे त वासिफ खे हथियारबंदनि जी गोली लगी है, जेका 30 बोर जे पिस्तौल जी आहे। हू उन जे फायर में मो आहे ऐं उन जी गोलीअ सां पुलिस जी गोलीअ सां हू न मो आहे। हिन महिल ताईं का बि अॻ भराई न थी आहे, जॾहिं त अञा पोस्टमार्टम रिपोर्ट बि कोन आई आहे। जी निजाम भुट्टो अपडेट करने के लिए। नाज़रीन, कराची के इलाके मेहरान टाउन में थियल पुलिस मुकाबलो कूड़ो निकतो है। मुकाबले में मुलविस चईन पुलिस एहलकारन के गिरफ्तार पिण कियो वियो आहे। एसएसपी कुरंकी की हिदायत ते कूड़े मुकाबले में मुलविस चईन एहलकारन के गिरफ्तार कियो आहे।